फौत थियल 7 ॿारनि जा बड़ खणण लाइ इंतज़ामिया पारां एम्बुलेंस बि न ॾिनी पई। सिंधु दरिया में ॿुॾी फौत थियल 7 ॿारनि जी ॻोठ दाइम मरी में जनाज़े नमाज़ अदा कई पई। बिल्कुलु नाज़रीन, फौत थियल 7 ॿारनि जे ॻोठ दाइम मरी में जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। हिकु ई वक़्तु 7 ॿारनि जा मड़ खॼण ते इलाइक़े में सोग वारी सूरत-हाल छाइजी वई आहे। 4 ॿारनि जा मड़ दौड़ में मिटी मां हवाले कया विया आहिनि। ठठे मां KT न्यूज़ रिपोर्टर महबूब ब्रोही असां सां गॾु टेलीफोन लाइन ते महबूब, जेके 7 ॿार अॼु फौत थी विया ॿुॾी करे उन्हनि जी जनाज़े नमाज़ अदा कई वई, वधीक तफ़सील ॾिजो। जी, ठटे जे झिरक वारे इलाइक़े में झिरक जे भरिसां सिंधु दरिया में 7 ई ॿार जेके ॿुॾी अजल जो शिकार थिया, जंहिंमें इंतहाई अफ़सोसनाक ई वाक़ियो, हां ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो, जंहिंमें जेके मरी बिरादरी सां तालुक रखंदड़ जेके 7 ॿारड़ा, जिन में 3 ॿारड़ियूं ऐं 4 जेके ॿारड़ा जेके शामिल हुआ, उहे जेके सिंधु दरिया में ॻोठ दाइम मरी में हिकु नंढी शादी जी तक़रीब हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां नवाब शाह, कराची ऐं ॿियनि इलाइक़नि मां आयल जेके मरी बिरादरी जा माण्हू हुआ उहे मौजूदु रहिया हुते। उहे शरीक हुआ इन दावत में, तक़रीब में। उन दौरान ॿारड़ा सिंधु दरिया में खेॾण जे हवाले सां हलिया विया, जिते उहे पाणी में दाख़िल थिया वेंदड़ जे ख़्याल सां, त उहे पाणी ऊनो हुजण जे करे उहे हिक ॿिए पुठियां उहे ॿुॾंदा विया, जंहिं सबबु अलमनाक सूरत साम्हूं आई। ऐं इन अफ़सोसनाक वाक़े में 7 ॿार जेके आहिनि उहे ॿुॾी विया, जिन मां जेके 3 ॿारड़ियूं आहिनि ऐं जेके न्याणियूं आहिनि ऐं 4 जेके आहिनि ॿारड़ा आहिनि। उन्हनि जी जेका आहे ज़रूरी कार्रवाई बैदि लाश जेके वारसनि जे हवाले कया विया। वारसनि हाणे उनजी तदफ़ीन वारियूं रस्मूं जेके आहिनि, 2 ॿारड़ा जेके आहिनि, जेके पाण में भाइर आहिनि, आज़म ऐं 2 ॿारड़ा जेके आहिनि रफ़ीक ऐं शबीर, जेके लश्करी मरी जा जेके पुट आहिनि, मासूम ॿारड़ा आहिनि, उन्हनि जी जेका तदफ़ीन वारियूं रस्मूं जेके आहिनि, झिरक जे भरिसां मुलाक़ातिया लॻ सिंधु दरिया जे किनारे ते ॻोठ आहे दाइम मरी, उते रस्मूं अदा कयूं वयूं आहिनि। जॾहिं त जेके 4 ॿारड़ा आहिनि, जिन में जेके 2 जेके आहिनि ॿारड़ा आहिनि ऐं 2 ॿारड़ियूं आहिनि, उन्हनि जो तालुक जेको आहे नवाब शाह जे दौड़ वारे इलाइक़े सां हुजण जे करे उन्हनि खे दौड़ रवानो कयो वियो ऐं उन्हनि खे हितां ईज़ी एम्बुलेंस जे ज़रिए दौड़ रवानो कयो वियो, छाकाणि जो अॼु सॼो ॾींहुं जेके आहे उहे ॿारनि जा जेके लाश उहे इस्पताल ताईं खणी अचनि, इस्पताल खां वरी वापसि खणी वञण ताईं जेके ॻोठाणा परेशान रहिया, उन्हनि जा वारस ई पंहिंजी सूज़गी ज़रिए खणी पहुचाईंदा रहिया। जंहिंखां पोइ KT न्यूज़ समेत मीडिया ते जेके ख़बरूं नशर थियण खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर मामले जो नोटिस वरितो ऐं बाद में उन्हनि खे जेका एम्बुलेंसूं फ़राहम करण जी हिदायत कई वई। पर ॿियूं सरकारी एम्बुलेंसूं या मरद NGO जी एम्बुलेंसूं या सत काटे जूं न पहुतियूं, जंहिंखां पोइ ईज़ी एम्बुलेंसुनि जे ज़रिए 4 ॿारनि जा जेके लाश आहिनि, जिन में 2 ॿारड़ा 2 ॿारड़ियूं, उन्हनि जा लाश दौड़ रवाना कया विया आहिनि। जॾहिं त हिकु ॿारड़ो जेको आहे 9 वरनि जो आमर वलद मीर गुलाम अली मरी, उनजो जेको लाश आहे उहो कराची में वियो आहे, जंहिंजी तदफ़ीन कराची में कई वेंदी। जॾहिं त जेके नवाब शाह में जेके ॿारनि जी तदफ़ीन कई वेंदी, उहे बि राति जो तदफ़ीन थियणी आहे उन्हनि जी, पर उहे छाकाणि जो परे इलाइक़ो आहे, उनखे कुझु देरि अॻु में उन्हनि जी रवानगी बि थी चुकी आहे। उन में 2 भाइर आहिनि, जो रफ़ीक ऐं शबीर, ऐं उन्हनि सां गॾोगॾु 2 जेके ॿारड़ियूं आहिनि, सलमा ऐं कूंज, उन्हनि जा जेके मड़ जेके आहिनि उहे दौड़ नियारिया आहिनि। ऐं 2 जेके ॿारनि जूं भाउ भेण जेके आहिनि, आज़म ऐं उनजी भेण आहे बेनज़ीर, उन्हनि जी जेका तदफ़ीन आहे उहा झिरक जे वेझो सिंधु दरिया जे किनारे ते ॻोठ दाइम मरी में तदफ़ीन वारियूं रस्मूं अदा कयूं वयूं आहिनि। ज़िले इंतिज़ामिया जे पारां या ख़ासि तौर ते सिंध हुकूमत जे पारां ख़ासि वारसनि जे हवाले सां अञा ताईं को ऐलान न कयो वियो, पर मुख़्तलिफ़ चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि ठटे ज़िले सां तालुक रखंदड़ MP रियाज़ शाह, MP हाजी अली सरदारी समेत जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, या सूबाई सलाहकार एजाज़ जीवाज़ी समेत सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि हिन इंतहाई अफ़सोसनाक वाक़े ते ॾुख जो इज़हार कयो आहे ऐं हिन मामले ते कमिशनर हैदराबाद खे हुकुम कयो आहे त हिन हवाले सां जेके कोताहियूं थियूं आहिनि, ख़ासि तौर ते झिरक इस्पताल में जॾहिं लाश निया विया त उते बर वक़्तु रेस्क्यू जी टीमूं न पहुतियूं, ऐं जॾहिं झिरक इस्पताल में लाश पहुचाया विया त उतां खां वापसी में वरी बि सूज़गी में जेके ॿारनि जा लाश जेके 7 जा ॿारनि जा उहे वारसनि खे खणणा पिया, छाकाणि जो उन्हनि खे इस्पताल इंतिज़ामिया डॉक्टरनि पारां इहो चयो वियो त जेका एम्बुलेंस उते बीठल आहे, मरद NGO जे इंतिज़ामिया हलंदड़ इस्पताल आहे झिरक जी रूरल हेल्थ सेंटर, उते जेका एम्बुलेंस आहे उन लाइ पेट्रोल न आहे, जंहिं करे उन लाइ कोताहियूं साम्हूं आयूं। इन हुकूमत जे हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर कमिशनर हैदराबाद खे इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियण जी बि हिदायत कई आहे। पर अफ़सोसनाक वाक़े में जेके 7 ॿारड़ा फौत थी विया, उन मां 2 जी हिन ॻोठ में झिरक जे भरिसां उते तदफ़ीन कई वई आहे। बाक़ी 4 ॿारड़ा
नवाब शाह दौड़ ऐं हिकु ॿारड़ी जो लॉन्च जेको आहे कराची में वियो आहे। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, दरिया में ॿुॾी फोत थियल 7 ॿारनि जा बड़ खणण लाइ एम्बुलेंस बि न ॾिनी वई। सिंधु दरिया में ॿुॾी फोत थियल 7 ॿारनि जी ॻोठ दाइम मरी में जनाज़े नमाज़ अदा कई पई। नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले